बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज़ीज़ान मोहतरम, काफ़ी नौजवान असांखे मैसेज कंदा रहंदा आहिनि, काफ़ी नौजवान असां सां मुलाक़ात कंदा आहिनि त कंहिं महिल साईं असां दुनिया में कामयाबु नथा थियूं। असांजूं काफ़ी परेशानियूं आहिनि, डिप्रेशन ज़हन में रहे थो, परेशानियूं अचनि थियूं, बेरोज़गार आहियूं, कामयाबी असांखे नसीबु नथी थिए। इन जो को हल ॾसियो, इन जो को अमल ॾसियो। अज़ीज़ान मोहतरम, मुंहिंजी उन्हनि नौजवाननि सां गुफ़्तगू आहे जेके पंहिंजे पाण में सोचनि में गुम आहिनि, डिप्रेशन जा मरीज़ आहिनि, जेके कमु करण जी कोशिशि कनि था लेकिन नाकाम थी था अचनि। अज़ीज़ो, इन जो हिकिड़ो ई हल आहे त तव्हां पंहिंजे ख़ुदा खे विसारे छॾियो आहे। जॾहिं बि तव्हां पंहिंजे ख़ुदा जे क़रीब वेंदव, मौला अमीर काइनात जो फ़रमाना, मौला फ़रमाइनि था, ए बंदा, हर उहो इंसानु कामयाबु आहे जेको पंहिंजे परवरदिगार खे राज़ी करे, यानी पंहिंजे ख़ुदा खे राज़ी करे। जीअं ख़ुदा चवे थो उअं ई करे थो, उहो उन जी ज़मानत मां अमीरुल मोमिनीन खणा थो त उहो दुनिया में कामयाबु बणिजी वेंदो। कीअं बणिबो? अल्लाह खे कीअं राज़ी कयूं? अल्लाह क़ुरान में फ़रमायो, अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात, नमाज़ अदा कयूं। यानी कामयाबी जो पहिरियों ज़रियो आहे नमाज़ फ़ज्र। जॾहिं ॾींहं जी इब्तिदा तूं ख़ुदा जे ज़िक्र सां कई आहे, हाणे अल्लाह तो ते पाण सलामती कंदो ऐं तोखे दुनिया में कामयाबु कंदो, छो जो तूं पंहिंजी शुरूआति ख़ुदा सां कई आहे। ऐं अल्लाह ताला क़ुरान मजीद में ॿीहर बि फ़रमायो आहे, फ़रमाए थो, अज़कुरूनी फ़ज़कुरकुम, त यानी ए बंदा, तूं मुंहिंजो ज़िक्र कर त मां तुंहिंजो ज़िक्र कंदुसि। ॿी आयत में अल्लाह फ़रमाईंदा, था उदूनी यस्तजिब लकुम, ए बंदा, तूं मूंखां घुर त मां अता कयां। असां ख़ुदा खां घुरूं कोन था, असां ख़ुदा जे क़रीब वञूं कोन था। पोइ ईअं ई थींदो, जॾहिं असां ख़ुदा खां दूरी इख़्तियार कंदासीं त डिप्रेशन जा मरीज़ बणिबासीं, सोचूं दिमाग़ में ईंदियूं, कामयाबु न थी सघंदासीं, हलाल रिज़्क़ न मिलंदो, परेशानियूं थींदियूं। ए अज़ीज़ो, वाहिद ज़रियो अथव, ख़ुदा खे अपनायो, पंहिंजे पाण खे ख़ुदा ॾांहुं रग़बत करायो, ख़ुदा जे क़रीब वञो, उन ख़ुदा खां घुरो जंहिं अल्लाह तव्हांखे ख़ल्क़ कयो आहे। जेको माउ जे पेट में तोखे रिज़्क़ अता करे सघे थो, छा उहो दुनिया में तोखे रिज़्क़ न ॾींदो? असांजी लापरवाही आहे, ख़ुदा खां दूरी आहे, जंहिंजो नतीजो इहो आहे जो असां दुनिया में परेशान आहियूं। बारहा पंहिंजे ख़ुदा जी अताअत कयो। अल्लाह ताला क़ुरान मजीद में वरी वरी फ़रमायो आहे, अक़ीमुस्सलात 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 अक़ीमुस्सलात, ए बंदा, नमाज़ पढ़, इहा ई तोखे कामयाबु वठी हलंदी, इन जे ज़रिए दुनिया में तूं रोशन थींदे।